ॾिसो, कुदरती हिकिड़ी आफ़त आई, ज़िलज़िलो। उन खां पोइ छा जो CM साहब ऑलरेडी इंक्वायरी टीम ठाहे छॾी आहे। उहा इंक्वायरी कंदी। उन खां अॻु में मुंहिंजो ॻाल्हाइणु मुंहिंजे ख़्याल में हुन ते असरअंदाज़ थियण जे बराबरि हूंदो। इन्हनि जा रवैया अहिड़ा थी विया। इन में को शक कोन्हे कि जेल इंतिज़ामिया जा अहिड़ा रवैया आहिनि, पुराणी जेल इंतिज़ामिया जा। नई जेल इंतिज़ामिया खे वठी आया आहियूं। शाह साहब सीनियर माण्हू आहे, मलिक साहब, साईं बि, सिद्दीकी साहब। असां कोशिशि कई आहे अॻे बि, जेतिरो ज़माने में मिनिस्टर थियो आहियां साल में, तमामु घणी एफर्ट्स कया आहिनि मूं जेल ते। मां कोन हुउसि, हिकिड़ो वाक़ियो थी वियो, ग़लति थियो, न थियणु खपे हा, ऐं हेॾो वॾो वाक़ियो आहे, वॾो सान्य हुआ। उन खे बारीक बीनी सां सिंध गवर्नमेंट ॾिसे पई ऐं इनशाअल्लाह हुनखे करार सज़ा मिलंदी। इंक्वायरी खां पोइ जेके बि हिन मुलवस निकिता, हींअर सिंध गवर्नमेंट IG, DIG, जेल सुपरिटेंडेंट ऐं 23 माण्हू ॿिया सस्पेंड कया आहिनि। अॻिते इंक्वायरी हलंदी। इनशाअल्लाह तव्हांखे इन जी रिज़ल्ट सुठी मिलंदी। सुठी उमेद रखो तव्हां असां मां। छा था सम्झो, इहो तव्हांखे को फेल करण जी साज़िश त कान्हे का? ॾिसो, तव्हांजी वज़ारत खे फेल न करण जी? न, मुंहिंजा दोस्त असां सभु कुलीग आहियूं, पर हिते माफ़ियाज़ जीअं आहिनि, जीअं ठेकेदार माफ़िया मानी वारा या ॿिया माफ़ियाज़ आहिनि, उन्हनि खे इहो सुठो न लॻंदो त मां अची तौरु कयां, अची नाप कयां। जेको हिननि खुलो खातो हो उहो ॾुखियो त लॻंदो हुननि खे। हिन जेल में जेको आहे, अॼु तव्हां मुसलसल जेको आहे जेलनि जा दौरा कंदा रहिया आहियो, हमेशह जेको आहे अचानक विज़िट कंदा आहियो त जीअं हुननि जा मामला मालूम करे सघजनि। न रुगो जेलनि जा दौरा कंदा आहियो, पर वारसनि सां जेके कैदियुनि सां मुलाक़ात करण लाइ ईंदा आहिनि हुननि सां मिलंदा रहंदा आहियो। अॼु जेके कैदियुनि सां तव्हां मुलाक़ात कई आहे इन मामले खां पोइ, हुननि जी शिकायतुनि ते ऐं उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदुसि? मां इहो मैसेज ॾियणु चाहींदुसि त नई इंतिज़ामिया अची वई आहे। इंशाअल्लाह ताला इहे जेके कैदी आहिनि, इहे इंसान आहिनि, पाकिस्तानी आहिनि, सिंध जा आहिनि। जुर्म हुननि कयो आहे कंहिंजो, असांजो न कयो आहे। हुननि खे सुठो असां हुननि सां हलूं। मां तव्हांखे सवेरे ॿुधायो, क़ुर जे 30 सिपारे में ज़िक्र आहे त मूं जे तोखे ॾिनो कैदी ऐं मिसकिन खे मानी खाराई। असां ते हक़ आहे, असां ते फ़र्ज़ु आहे। ही सम्झो मुसाफ़िर आहिनि, को किथां जो आहे, को किथां जो आहे, को किथां जो आहे। हिन मुसाफ़िरनि जी असां ख़िदमत कयूं। ही जहान खटंदासीं, अॻे जहान में बि उन जो सिलो मिलंदो। क़बर बि आहे, क़यामत बि ईंदी, हिसाब बि ॾियणो आहे। अच्छा, तव्हां जॾहिं कया तव्हां जेलनि खे इसलाह घर बणाइण जी कोशिशि करे पिया मुसलसल, त आख़िर छो इसलाह घर नथा बणजनि? हुन में कहिड़ी दुश्वारी पई थी? कोशिशि कई आहे, बणबण जी काठी आहे। मां हिननि खे सम्झाइण जी, सुलझाइण जी कोशिशि कई आहे। ही ऑफिसर वेठा आहिनि, साईं सखर मां आया आहिनि, त मूं सवेरे बि चयो त कंहिं ते को मुंहिंजो प्रेशर कोन्हे को। ट्रांसफ़र हुजे, पोस्टिंग हुजे, मानी हुजे, इहो मुंहिंजो प्रेशर आहे त हिन जी ख़िदमत कयो। हाई साहब, उन राति जो हेॾो वाक़ियो पेश आहे, उनमें डिस्ट्रिक्ट पुलिस वारो किरदारु अदा कयो ऐं उनजी सुपरविजन SSP मलीर करे रहिया पूरी राति। मां थैंकफुल आहियां SSP काशिफ अब्बासी साहब जो, होम मिनिस्टर साहब जो। होम मिनिस्टर साहब खे मूं रिक्वेस्ट कई, मां न हुउसि, जीअं मूंखे ख़बर पई त तव्हां मूं चयो महिरबानी करे पाण वञो। उन पाण लुक आफ्टर कयो ऐं रेंजर्स DG रेंजर साहब जन हिते आया, उन असांजी मदद कई, रेंजर्स असांजी मदद कई ऐं मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। इंतिज़ामिया जी नाहिली आहे, CCTV कैमरा कोन हुआ। तव्हांखे ठट्टा जेल
मूं हिन साल में जेको अवॉर्डन पियो हिन साल में तयारु कराए छॾियो आहे, तव्हांखे वठी हलंदुसि, तव्हांखे विज़िट कराईंदुसि। हिन जून में मूंखे हैंडओवर थींदो मलीर एक्सटेंशन जे पोयां। अॼु मां PND में वियो हुउसि, चेयरमैन PND साईं नासिर शाह खे रिक्वेस्ट करे आयो आहियां त असांजो जेको पियो आहे स्कीम अधु में इनखे मां कंप्लीट कयां ऐं ॿिया जेल बि जेके आहिनि उनखे ठाहियूं। 5 साल 8 साल सिक्योरिटी दीवार हुई जेका सभिनी जेलनि खे अचणी हुई। जॾहिं मां आयुसि त सेंट्रल जेल ते, ॿियनि जेलनि ते, सखर जेल ते अधु में पई आहे। उनखे मूं कोशिशि कई आहे वठी हलण जी। मुंहिंजे अचण खां पोइ 100 क्वार्टर रिपेयर या असां नया ठाहिया आहिनि। इन साॻी बजट मां रहंदी, तव्हां दोस्तनि जो साथ रहंदो ऐं तव्हां मुंहिंजी। हाजी साहब तव्हां जेको आहे त कुझु वठो। मां हिकिड़े दोस्त मूंखे लाड़काणे में वियुसि त उन मूंखे चयो त इहा तव्हां वारी ॻाल्हि कई त ॿिए दोस्त ॻाल्हाए। मूं हुनखे चयो सवाल किया है तो जवाबु पुछो। त साहिबनि चयो त भई गुस्से में आ गए। ईअं कोई गुस्से में कोन आहियूं की मां हिननि खे एतिरे तक चयो आहे साईं बीठो आहे त मां क़ुर ते हथ रखाईंदोमांव त तव्हां रिश्वत न वठो। पर जीअं हीअं सिपाही खे सॾियां पियो हाज़िर न पियो थिए केतिरी देरि खां। ऐं मूं 2 महीना अॻे सुप्रीडेंट खे चयो ॾिसो मूं कॉल सेंटर ठाहियो आहे, 24 कलाक मुंहिंजा माण्हू वेठा आहिनि, जेका शिकायत थिए थी उन शिकायत जो अज़ालो करायां थो। उन खां पोइ उन जेको शिकायत करे थो उनखे फ़ोन करे मुंहिंजो अमलो चवे थो त तुंहिंजो कमु थियो या न थियो। इन खां वधीक त कुझु नथो करे सघां। मिठा सिंध हुकूमत जेको ऑर्डिनेंस आंदो आहे त जेके ॿिया माना सिंध पुलिस आहे या ॿियनि डिपार्टमेंट मां जेल पुलिस में लॻाया आहिनि उनखे तव्हां कीअं बि ॾिसो मां इहो सॼे पाकिस्तान में ईअं आहे। हिते रुगो मोनोपोली हुई, सिंध गवर्नमेंट खे इस्लाह ऑर्डिनेंस आणिणो पियो मोनोपोली ख़तमु करण जे लाइ। त छो SP DIG लॻी सघे थो, DSP सुप्रीडेंट लॻी सघे थो पुलिस जो। ऐं पूरे पंजाब में बलुस्तान में फ्रंटियर में ईअं ई आहे। सर ओपन जे लेखा बदीन आहे काफ़ी टाइम खां वठी, उन लाइ को तव्हां आहे प्लान में? कूड़ न ॻाल्हाईंदुसि फ़िलहाल कोई कोन्हे। थैंक यू।